वो तव्हांजे अमलनि जे रद्द अमल आहे। जेकॾहिं तव्हां हुन सां सुठो सलूक कयो त उहा तव्हांजी बादशाही जी राणी बणिजी वेंदी, तव्हांजी ज़िंदगी में बहार ईंदी। पर जेकॾहिं तव्हां हुन सां ख़राबु सलूक कयो त उहा या त टुटी पवंदी या औरत तव्हां खां वधीक ताक़तवर थी वेंदी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सर निसरिया पांध में तव्हां सां मुखातिब अख्तर तबसुम हमेशह जीअं तव्हांजी ख़िदमत में अॼु नओं मौज़ू खणी हाज़िर थियो आहियां। मुंहिंजो अॼु जो मौज़ू आहे पंहिंजे ज़ाल खे दोस्त बणायो। ऐं साईं, तव्हांजी ज़िंदगी तमामु ख़ुशि थी वेंदी। पंहिंजे दिलि जा दरवाज़ा ॿियनि औरतुनि लाइ बंदि करियो। जॾहिं तव्हां शादी कई आहे त तव्हांजे दिलि में सभ खां अहम जॻह तव्हांजे ख़ानदान जी आहे, न त ॿी औरत जेका तव्हांजी ज़िंदगीअ खां ॿाहिरि आहे। पंहिंजे ज़ाल जो ज़िक्र कंहिं ॿिए जे साम्हूं न करियो, छो त हुन पंहिंजी दिलि आदतनि जिस्म सां तव्हां ते एतमाद कयो आहे। उन अमानत में ख़यानत न करियो। जेकॾहिं तव्हां कंहिं औरत जी दिलि टोड़णु चाहियो था त कंहिं ॿिए सां प्यारु करियो, पर जेकॾहिं तव्हां उन जी दिलि खटणु चाहियो था त उनखे अहसासु ॾियारियो त इहो तव्हांजी पहिरीं ऐं आख़िरी मुहबत आहे ऐं उन सां सचा रहो। तव्हांजी ज़ाल केतिरी कमज़ोर लम्हनि मां गुज़री वेंदी आहे, जहिड़ो हमल, विलादत, थक, ज़िमेवारी ऐं हिकु प्यार खे विञाइण जो दर्द एतमाद खे तबाह करे थो। पंहिंजी ज़ाल खे पंहिंजे प्यार में ईअं न गर्क कयो जो हूअ तव्हांजी जज़्बाती शिदत खां बेज़ार थी वञे। न ई हुनखे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो त जीअं उहो तव्हां सां गॾु हुजण जे बावजूदि महरूमी ऐं अकेलाई महसूसु करे। पंहिंजी ज़ाल ते शक न करियो। हिकु औरत हिकु मर्द खां वधीक मासूम ऐं ख़ुदिकशी आहे। उन करे कॾहिं कॾहिं उन जे रवैये खे लापरवाही ऐं ग़लतफ़हमी सां तइबीर करियो, न त बदमुआशी या इज़ार। जॾहिं तव्हां पीउ थियणु चाहियो था त यादि रखो त पीउ थियण जी ज़िमेवारी खणणु ज़रूरी आहे, छाकाणि त हिकु ॿार खे ज़िंदगीअ लाइ तव्हांजी दौलत, मुहबत, क़बूलियत ऐं दिलि ऐं दिमाग़ जी ज़रूरत हूंदी आहे। हिकु औरत अक्सर तव्हांजी अकासी आहे, हूअ तव्हांजे अमलनि जी रद्द अमल आहे। जेकॾहिं तव्हां हुन सां सुठो सलूक कयो त हूअ तव्हांजी बादशाही जी राणी बणिजी वेंदी ऐं तव्हांजी ज़िंदगी में बहार ईंदी। पर जेकॾहिं तव्हां हुन सां ख़राबु सलूक कयो त उहा या त टुटी पवंदी, इहा औरत तव्हां खां वधीक ताक़तवर थी वेंदी। साईं, मुंहिंजो अॼु जो मौज़ू तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। इन ई ते तव्हां खां मोकिलायूं था। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए मौज़ू सां मुखातिब थिबो। तेसि ताईं जेॾां तव्हांजो पेर हुजे, होॾां ख़ैर हुजे। मोकिलण खां पहिरीं तव्हांखे नमाणी इल्तिजा मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। जेकॾहिं ऑफिशियल पेज ते ॾिसी रहिया आहियो त अख्तर तबसुम जे ऑफिशियल पेज खे फॉलो कजो। पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, लाइक कमेंट ॾिजो ज़रूरु। तव्हांजी वॾी महिरबानी।